या रसूल अल्लाह, हक चार यार, या दस्तगीर रहमतुल्लाह बेजबागारा। और मुझा दोस्तों अजीजो कि अल्लाह जे कामलन वलियन के खबर पवे थी। नारे तहकीक हक चार यार चो, नारे तहकीक चो ॾाढे जो नारे तहकीक अली चैन यारनि में कोन्हे चाचा चाचे बेड़ चार यार कहिड़ा? मिठे मोहम्मद जा चार यार दिली, मिठे मोहम्मद जा चओ चओ चार यार दिली, अबा बकरो उमर उस्मान अली, मिठे मोहम्मद जा ॾाढे जो चार यार दिली, अबा बकरो उमर उस्मान अली, मिठे मोहम्मद जा। असां त हक़ चार यार करे चइनी खे भाकर विझंदा आहियूं। रुगो अली खे तूं धार कई वेठो हुजे, अली अकेलो ठहंदो ई कोन, अली ठहंदो ई चैन सां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। और मुंहिंजा दोस्त तूं अहले सुन्नत जे अक़ीदे खे सम्झो ई कोन्हे को। अहले सुन्नत वारनि जे अक़ीदे में अबू बकर उमर उस्मान अली मोहम्मद जे अखियुनि जा ठार हा, चारई यार हा। ऐं क़ुरान थो चवे रुहमा बैनहुम, पाण में खीर खंड रहा। बाक़ी जे तोखे नथी सम्झ में अचे त इहो हक़ चार यार छा आहे त पोइ तूं वरी इलाज पंहिंजे दिमाग़ जो बि कराए, पंहिंजे अकुल जो बि कराए। असां त चइनीअ खे मञीदा आहियूं, अबू बकर उमर उस्मान अली मोहम्मद करीम जा चारई यार हक़ ते आहिनि। चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे सल्लल्लाहु अलैका। थका त न आहियो न? हलंदव न, ॿुधंदव न? हा, इहो बि अक़ीदो सम्झी छॾिजो त असां चइनी यारनि खे मञीदा आहियूं। चओ चओ असां चइनी यारनि जा ग़ुलाम आहियूं। ऐं जेको चैन जो ग़ुलाम नाहे उहो क़ुरान जो मुनकिर आहे। जेको चैन जो ग़ुलाम नाहे सो हदीस जो मुनकिर आहे। जेको चैन जो ग़ुलाम नाहे सो मुहम्मद करीम जे कचहरीअ जो दुश्मन आहे। सम्झो था अलाए न? मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि भेटाई तॾहिं त चओ चारई चङा चौधार हुआ हिकांदा हो तसां। मुंहिंजा दोस्त भिटाई खे न को मुल्लो चवंदे, न को भिटाईअ खे तासुबी चवंदे, न को भिटाईअ खे ग़लत चवंदे। वली आहे उहो बि चए थो त चारई चङा चौधार वाहे कंदा हबीब सां। ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह शाहिद आहे, अल्लाह उनखे ईमान न ॾे, अल्लाह उनखे मरण महिल कलमो नसीब न करे। अॼु राति मां पढ़ियो वेठे, पढ़ंदे पढ़ंदे हिकिड़ो हदीस जो किताब आहे, तारीख़ जो किताब आहे, इब्ने असाकर। उन में हिकिड़ी रिवायत पढ़ियमि, मुंहिंजो ईमान ताज़ो थी वियो। उन में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो कौल हो। अली उल मुर्तज़ा जे आॾो अबू बकर सिद्दीक़ आहे। अली खे चवे थो, प्यारा अली, जेकॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़त ते तूं नाराज़ आहे या तव्हां हाशमी मुंहिंजे ख़िलाफ़त ते नाराज़ आहियो त पोइ मां इस्तीफ़ा ॾियण जे लाइ तयारु आहियां। ऐं अली तूं अॻिते थी। अली थो चए, प्यारा सिद्दीक़, तोखे केरु पोइते कंदो? तोखे त अॻिते मुहम्मद करे वियो आहे, तोखे त मुसल्ले ते रसूलुल्लाह बीहारे वियो आहे। मां अलीअ जे सिसीअ में जेसी ताईं साह आहे, सिद्दीक़ तोखे पोइते केरु कोन कंदो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। तोखे कंहिं सम्झायो कोन्हे, तोखे कंहिं ॿुधायो कोन्हे, तोखे कंहिं पुजादा पढ़ायो कोन्हे। तू रुगो भंग चरस वारनि जे पुठियां लॻो आहे, आफ़ीमिन जे पुठियां लॻो आहे, सुल्फी डंडे कूंडे वारनि जे पुठियां लॻो आहे। मां मुंहिंजा प्यारा दोस्त, तूं कड़नि वारनि जे पुठियां लॻो आहे। तूं उन्हनि जे पुठियां लॻो आहे जिन खां ख़ुदा नमाज़ खसे छॾी, उन्हनि जे पुठियां लॻो आहे जिन खां ख़ुदा जुमो खसे छॾियो। तूं उन्हनि जे कढ लॻो आहे जंहिंजूं मस्जिदूं ग़ैराबाद, उन्हनि जे कढ लॻो आहे जंहिंजे ओतारनि में भंग चरस जी धप थी अचे। अड़े उन्हनि जे कढ लॻो जिथे क़ुरान जी लोली आहे। हाय हाय, तव्हांजे पारे में सखी सैयद इब्राहिम शाह। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। इब्राहिम शाह बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह असांजे शर कबीले जा घणा माण्हू उन्ही बुखारी जा मुरीद हूंदा हुआ। उहो साहिब कमाल हो। उन जा वॾा साईं बुलंद शाह रहमतुल्लाह अलैह, साईं इब्राहिम शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह। रब जो कसम आहे, नज़र कंदा हुआ त ख़ल्क फत कंदी हुई पई।
अल्लाह जे वलियन जो निगाह हूंदी, निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देगी। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। उन्हनि वलियन जो मक़ाम हो तुझे पारे जहा, पर मां छा कयां जे अदा तूं पंहिंजे वॾनि जो बेअदब थींदे त मां छा कयां। चओ त मुंहिंजो ॾाढो गुमराह हो, चओ त मुंहिंजो नानो गुमराह हो, चओ त मुंहिंजा वॾा फिरियल हा, उहो पाण वञी ॼाण त पोइ त फिरियलनि जी औलाद आहे। फिरियल चइबे, मां त चवंदो त फिरियल कोन हा, मुहम्मद अमीर जा सचा सिपाही उहे सचा हा। चओ सचा हा। अब उहे निमाज़ी आबिद ज़ाहिद मुत्तकी सचा या अॼुकल्ह जो घर घोटू। ॾाढे ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां ॻाल्हायो। उहे आबिद ज़ाहिद क़ुरान जा हाफ़िज़ आलिम कारी तहज्जुद गुज़ार उहे सचा हा, या अॼुकल्ह जो सॼो ॾींहुं तो डडो डोड़ाए मुरीद जी कणक लथी कान्हे, साईं डडो खयो गई वेठो आहे। ओ पीर, तोखे पीर खे सच कोन चयो आहे। पीर तव्हां पाण पीरी पंहिंजी विञाए छॾी आहे। यादि रखो, यादि रखो, जे मुहम्मद मीर जे ग़ुलामनि जो दर छॾींदो त रुली मरंदो। इंशा अल्लाह ताला कुझु न मिलंदो, मिलंदो उन्हनि खे जेके तार तार में ॻंढींदा। रसूल अल्लाह खां कंहिं सिखियो? चओ सहाबनि। ॾाढे जो कंहिं सिखियो? अबू बकर, उमर, उस्मान, अली। उन्हनि खां कंहिं सिखियो? ताबइन। ताबन खां कंहिं सिखियो? तबो ताबइन। इन लाउड जी तार मशीन सां ॻंढी पई आहे, आवाज़ अचे थो, तार विच तां टुटी वेंदी, आवाज़ न ईंदो, भली 5 लख रुपए जो सेठ हूंदो। ख़ुदा जो कसम आहे, मोमिन मुस्लमान जो सहाबनि जे ज़रिए रसूलुल्लाह सां ताल्लुक़ ॻंढियल आहे। सहाबी कढी छॾींदे तार निकिरी वेंदई, ईमान हलियो वेंदई, काफ़र थी वेंदे, कॾहिं बि मुस्लमान न थींदे। मुस्लमान हुआ जेको मुहम्मद जे ग़ुलामनि जो ग़ुलाम आहे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। हक़ चार यार, महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। लीमा फ़कीर चओ, महबूब मिठे जे यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। महबूब मिठे जे प्यारनि जी असां ॻोल्हे लधी आ पाक गली। चश्मन ते रखी असां चुमदा हूं अबू बकर, उमर, उस्मान, अली। चओ चार यार हक़ ते हन, चओ चार यार हक़ ते हन। चार यार जिया जियार वरी वाहुर कंदा मूं, भला जाम हिन ग़ुलाम संदो साल सुणज तूं। आहियां ॾढ गमन गॾु सचा सणज सुणज तूं। चार यार जिया जियार वरी वाहुर कंदा मूं। चओ सुभान अल्लाह, ॾाढे त चओ सुभान अल्लाह। ईमान त ताज़ो कर पंहिंजो। मुंहिंजा दोस्त ॿीहर घुराए न घुराए तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां हिकिड़ो दफ़ो त हक़ जो कलमो चई वञा, क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा जे रसूल जे आॾो त सुर्ख़रू थिया त महबूब मूंखे चवे त हक़ त चयो ही, मथां ॾिनो त कोन आहे। कंहिंखे दॻु झलणो आहे त मां रोज़ अचा वञा तो दॻु झले छॾिजां। यादि रखजां, अबू बकर सिद्दीक़, उमर, उस्मान, अली जी अब्दुर्रहीम तारीफ़